डॉक्टर साहब मां मानी घणी खाधी आहे, मूंखे पेट में सूर आहे। अच्छा, मां हे दवा लिखी तो ॾे, वञी खाए। डॉक्टर साहब जे कॾहिं अञा खाइण जी गुंजाइश हुजे हा त मां मानी न खावां हा। अॼु बाबे सां गॾु शहर पियो वयसि त ओचितो ॼञ पई आई त बाबो मूं ॾे ॾिसी खिली चयईं 2025 ताईं कुझु कोन थींदई पुट। शफ़क़त माण्हू ईअं छो चवंदा आहिनि शफ़क़त बातो आहे, शफ़क़त बातो आहे? तू रणदा आहिनि थब ठणंदा आहिनि मूंखां। छा थियो? तुझ ना कुछ ना। हलिया अचो, मां लोकेशन सेंड कयांव थो। हा ठीकु आहे भाऊ टीवी घणे जी आहे? हे साईं 10,000। 10,000। हिन में अहिड़ी ख़ासि ॻाल्हि कहिड़ी आहे? इन में ख़ासि ॻाल्हि इहा आहे त जॾहिं बिजली वेंदी आहे हे ऑटोमेटिक पाणी बंदि थी वेंदी आहे। हाँ तो पोइ जल्दी पैक कराइनि सर। यार मुंहिंजी यार बदलजी वई आहे। अच्छा, सफ़ा बदलजी वई आहे। सफ़ा बदलजी वई आहे। अच्छा, पोइ क्रीम ख़तम थी वई हूंदसि। फ़ाइदा बि थी। हा सही आहे। हल यार ॿुध, मां पोइ ॻाल्हायां थो, मां रुगो दुकान तो सामान वठी अचां। ठीकु आहे। भाऊ खंड कीअं किलो था ॾियो? भाऊ 100 ते किलो आहे। भाऊ 90 ते ॾियो। भाऊ वठणी थी त वठ। अॻे ई मां कावड़ में बीठो आहियां, हिकिड़े हरमा खे एॾो मारियो आहे जो हुननि जी आवाज़ ई न पई निकिरे। छो? छो जो उहो गूंगो। अरे यार ज़ुएब छा थो सोची? यार मां इहो थो सोचां, जे अगरि मोहबत अंधी हूंदी आहे त पोइ कंहिंखे मूंसां छो नथी थिए? एतिरी बि अंधी न आहे। तोखे ख़बर आहे मूंखे ज़िंदगीअ में सभ खां वधीक फ़ख़्रु महसूस कॾहिं थियो? अच्छा, कॾहिं थियो? मां जॾहिं पेपर पियो ॾियां, मूंखे पेपर सफ़ा न पियो अचे, सफ़ा बि न पियो अचे। पोयां सर बीठो हुयो, सर चयो ज़ुएब, मां चयो जी सर। चए सिधो थी वियो, पोयां वारो हमरा तुंहिंजी कापी थो करे। छा तव्हांखे ख़बर आहे, हर घर में हिकु अहिड़ो माण्हू ज़रूर हूंदो आहे जॾहिं तव्हां बिरयानी पचाईंदा आहियो पर हुनखे मानी खाइणी हूंदी आहे। तो तोखे वक्त अचण ते ॾेखारींदासीं। चलो सही आहे, फ़िलहाल त मां बि वांदो न आहियां। छॾियो इश्क खे दोस्तो, अचो त गॾिजी वीसी रखूं, हालात त सही थी वेंदा। तोखे ख़बर आहे मां कंजूस आहियां। तोखां वधीक मां आहियां कंजूस। अरे मां आहियां। तो अहिड़ो छा कयो आहे? मुंहिंजे बोड़ में मख किरंदी आहे न, हुनखे चूसे पोश लाईंदो आहियां। बस जॾहिं मुंहिंजे बोड़ में मख किरंदी आहे न, मां बोड़ सां गॾु खाई वेंदो आहियां।